बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी शहीं किताब जो सबक 19 बेगम सुगरा हिदायतुल्लाह। उन जा सवाल ऐं उन्हनि जा जवाब पढ़ंदासीं। सवाल: बेगम सुगरा हिदायतुल्लाह सिंध जे कहिड़े शहर में जनम वरितो? जवाब: बेगम सुगरा हिदायतुल्लाह सिंध जे तारीख़ी शहर शिकारपुर में जनम वरितो। सवाल: पाकिस्तानी झंडो फड़काइण ऐं खोहण वारी पहिरीं औरत जो नालो छा आहे? जवाब: तारीख़ में पहिरियों भेरो पाकिस्तानी झंडो, पाकिस्तान जो परचम खोहण वारी औरत जो नालो, फड़काइण वारी औरत जो नालो बेगम सुगरा हिदायतुल्लाह आहे। सवाल: बेगम सुगरा जी शादी कंहिं सां थी? जवाब: बेगम सुगरा जी शादी गुलाम हुसैन हिदायतुल्लाह नाले हिक नौजवान सां थी। सवाल: 1982 ईस्वीअ में पहिरीं औरत सिंधी सरबराह कॉन्फ्रेंस किथे थी? 1982 ईस्वीअ में पहिरीं औरत सिंधी सरबराह कॉन्फ्रेंस किथे थी? जवाब: 1982 ईस्वीअ में पहिरीं सिंधी औरत सरबराह कॉन्फ्रेंस कराचीअ में थी। सवाल: पहिरीं औरत सिंधी सरबराह कॉन्फ्रेंस जी सदारत कंहिं कई? जवाब: पहिरीं औरत सरबराह कॉन्फ्रेंस जेका पहिरीं औरतुनि जी सरबराह जी कॉन्फ्रेंस थी, पहिरीं औरत सरबराह कॉन्फ्रेंस जी सदारत जो एज़ाज़ बेगम सुगरा हिदायतुल्लाह खे हासिलु आहे। हीअ असांजो सबक 19 बेगम सुगरा हिदायतुल्लाह, उन जा सवाल ऐं जवाब असीं पढ़ियासीं।